मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबा जन्नत में जन्नत जा अल्लाह जे नबी फरमायो 8 जेको दरवाज़ा आहिनि जन्नत जा 8 दरवाज़ा ऐं पोइ फरमायो उन में 7 दरवाज़ा जेको मुख़्तलिफ़ आहिनि ऐं हिकिड़ो जेको दरवाज़ो आहे उन जन्नत जे दरवाज़े जो नालो रैयान आहे ऐं पोइ उनजी क्वालिटी बयानु कयूं त इन जन्नत जे दरवाज़े में कोई बि बंदो दाख़िल न थी वेंदो सवाइ उन बंदनि जे जेके रमज़ानुल मुबारक जा रोज़ा पाबंदी सां रखंदा। ऐं ख़ासि अल्लाह ताला हिकिड़ो एज़ाज़ ॾिनो त क़यामत ॾींहुं हिकिड़ी ख़बर पवंदी त उन दरवाज़े मां जॾहिं एंट्री थींदी न उन मां कोई बेरोज़ा एंट्री न कंदो उन में उहे ई बंदा दाख़िल थींदा जन्नत में जेके दुनिया में पाबंदी सां रोज़ा रखंदा हुआ। हर हिकु मौक़े ते ईअं फ़रमाईंदा हुआ त असांजो अल्लाह जेको आहे उहो हिकु आहे असां उन अल्लाह जे अहकाम जे मथां यकीन कयूं था ऐं असां जेको रोज़ा रखूं था। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान जा रोज़ा हिकिड़ो रमज़ान मुबारक जो रोज़ो जेको अल्लाह ताला तव्हांजे मथां फ़र्ज़ु कयो आहे कोई अहल ईमान मोमिन उन रोज़े खे रखे थो फरमायो उहो जहन्नम खां अल्लाह ताला हिकिड़े रोज़े ते जहन्नम खां 70 साल जे मुफ़ासिले ताईं अल्लाह ताला परे थो उनखे रखे। 70 साल हिकिड़ो बंदो ट्रेवल करे ऐं सफ़र करे त मां तव्हां खां पुछां कयां थो केतिरो जेको उहो परते वेंदो फरमायो हिकिड़े रोज़े ते अगरि कोई अहले ईमान हिकिड़ो रोज़ो थो रखे त अल्लाह ताला हिकिड़े रोज़े ते जहन्नम खां 70 साल जे मुफ़ासिले ताईं परे उनखे रखे थो। जन्म जे 70 साल जे मुफ़ासिले ताईं अल्लाह ताला उनखे परे रखे थो। ऐं जेकॾहिं कोई 30 रोज़ा रखे उनजे बारे में छा हुकुम हूंदो। ऐं ॿी रिवायत में आयो त जेको बंदो रमज़ान जे महीने जे अंदरि अल्लाह ताला जी रज़ा खे हासिलु करण जे लाइ आख़िरी अशर जे अंदरि एतिकाफ़ में वेहे थो फरमायो 2 खंदक जेको आहे जहन्नम खां अल्लाह ताला उनखे परे रखंदो। खंदक जो मिसाल जेको आहे साहबा बयानु कयो त केतिरी आहे हज़रत अली साईं रिवायत आहे त खंदक जो एतिरो मुफ़ासिलो आहे हिकु खंदक जो ज़मीन खां वठी करे आसमान ताईं कंहिं रिवायत में 2 खंदक कंहिं में 3 बि खंदक आहिनि एतिरो अल्लाह ताला उनखे परे रखंदो। त अल्लाह ताला नेकी इंतिहाई आसान करे छॾी आहे अल्लाह ताला नेकी इंतिहाई आसान करे छॾी आहे नेकी खे असां मुस्लमान हासिलु करे वठूं। ॾिसो हे नेकी जो ई महीनो आहे या अय्युहा लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो तव्हांजे मथां असां रोज़नि खे फ़र्ज़ु कयो आहे त रोज़ा खे एतबार सां कोई बि तव्हांखे न आहिनि छॾिणा हर हालत में तव्हांखे रोज़ा रखणा आहिनि पोइ चाहे तव्हांजी दिलि कढे या दिलि न कढे। ॾिसो हिकिड़ी मुशक़त नज़र ईंदी आहे ॾाढो तकलीफ़ नज़र ईंदी आहे यार सुबुह सां उथणु ऐं शाम ताईं जेको खाइण पीअण खां बिगेर रहणु हे मुश्किल कमु आहे। त अल्लाह खे बंदो जेको राज़ी कंदो आहे न अल्लाह जेको राज़ी थींदो आहे न उहो मुश्किल खां बाद में अल्लाह ताला राज़ी थींदो आहे। हिन टाइम कंहिंजी दिलि कढंदी यार असुर सां जेको आहे 4 बजे उथी करे रोज़ो रखूं हे नफ़्स जे मथां इंतिहाई मार आहे। पर चाहे त अल्लाह जा जेके नेक बंदा आहिनि ऐं जेके ईमान वारा आहिनि जीअं क़ुर खे पढ़ियो आहे या अहले इल्म खां ॿुधो आहे त उहे अखियूं ॿूटे करे यकीन कनि था त अल्लाह ताला असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि अय्याम मादूदात जेके गिनती जे एतबार सां चंद ॾींहं हलंदा बसि इन खां बाद में रोज़ा विया। ऐं रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो अगरि कंहिं मुस्लमान छॾे ॾिनो लायानी जे करे उहो पोइ हिते 20 साल 25 साल नफ़ली रोज़ा रखंदो अचे फरमायो रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो उन जे अजुर खे 20-25 साल जा रोज़ा नफ़ली नथा पहुची सघनि। तव्हां हिन खे मामूली न सम्झो हे इंतिहाई ज़रूरी आहिनि। रोज़ेदार जे लाइ अल्लाह ताला 2 ख़ुशियूं जेको आहे जारी कयूं आहिनि। रोज़ेदार लाइ अल्लाह ताला 2 ख़ुशियूं हिकु नंबर ते ख़ुशी जंहिं टाइम मुस्लमान इफ़्तारी कंदो आहे उन टाइम अल्लाह ताला उनखे ख़ुशी नसीब था फरमाई आहे। दुनिया जा तमामु वॾा सोन उन जा ॾो रखो हाई क्लास जी रक़म वारो रखो ऐं ॿिए पासे सिर्फ़ु इफ़्तारी जो सामान रखो त मां तव्हां खां पुछां कंदो रोज़ेदार कंहिंखे क़बूलु कंदो यकीन तौर ते इफ़्तारी खे कंदो ऐं फरमायो इफ़्तारी जे टाइम अल्लाह ताला तमामु मोमिननि जी दुआ खे क़बूलु कंदो आहे। हे जेकी हिन टाइम घड़ी हले थी ॾिसो पोइ हिते जुमो पढ़ियोसीं न पोयों जुमो रमज़ान में न हुयो आज़र ते हुयो पहिरियों जुमो पढ़ियोसीं उन जुमे जे अंदरि अल्लाह ताला नेकी ॾिनी 27 नमाज़ुनि जी अमाल जे अंदरि काउंट थियो ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼोके जुमे जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस जे मुताबिक़ अॼु हे जेको असांजो जुमो आहे उहो हिकु जुमो न लिखियो वेंदो बल्कि हदीस जे मुताबिक़ असांजे अमाल में 70 जुमा लिखिया वेंदा।
हे छाजी बरकत, हे रमज़ान जी बरकत जे करे अल्लाह ताला एतिरो सारो मक़ाम ॾिनो आहे। हर हिकु इबादत ईअं ई आहे, तिलावत कयो उहो बि ईअं ई आहे, नमाज़ नफ़ली पढ़ो उहो फ़र्ज़ जे अंदरि काउंट थींदो, ऐं अहिड़ी तरह फ़र्ज़ु पढ़ो 70 फ़र्ज़ जेको काउंट थींदा। हे अल्लाह ताला ईअं सम्झो दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ सीज़नूं ईंदियूं आहिनि, हर शइ जा रेट जेको चढ़ी वेंदा आहिनि। ईद अची वई, हाणे कपिड़नि जी सीज़न आहे, उरूज ते कपिड़ा जेको मार्केट में सेल थींदा, चंपल जेको आहे तमामु वॾी सेल थींदी, हर शइ जी सीज़न अची वई आहे। त हे अल्लाह ताला जेकी आहे न, हे नेकी जी सीज़न अल्लाह ताला जारी करे छॾी आहे, हिन खे हासिलु करे वठो। कंहिं बि मोमिन जे लाइ, मुस्लमान जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई इजाज़त न आहे त उहो रमज़ान जे अंदरि रोज़ा छॾे। ऐं इहो बि मुमकिन आहे कहिड़ी ख़बर हिन टाइम ॾिसो शैतान हिकिड़ी ज़हन में अंदरि ॻाल्हि रखंदो आहे त तुंहिंजी जवानी नंढी आहे, हिन साल 15 रोज़ा रखूं था ऐं ईंदड़ साल 15 रोज़ा ॿिया बि रखंदासीं। त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन खे सम्झाए छॾियो त ईंदड़ साल कहिड़ी ख़बर मां हुजां ई न, ईंदड़ साल कहिड़ी ख़बर मां हुजां ई न। नेकी में हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, नेकी जे अंदरि जॾहिं तव्हांजी नंढी उमिरि खां वठी करे तव्हां नमाज़ जा पाबंद थींदव, रोज़नि जा पाबंद थींदव, नंढी उमिरि खां, हिकिड़ो ज़हन में ॻाल्हि लंदी आहे यार असांजी नंढी उमिरि हाली छॾे ॾियो इबादत खे, हे शैतान जो धोखो आहे। इन टाइम तव्हांजी तरतीब जेकी आहे शुरू थींदी, इन टाइम तव्हांजो डिसिप्लिन जेको आहे शुरू थींदो। जेकॾहिं नौजवानी खां वठी करे तव्हां 3 रोज़ा रखो था, अल्हम्दुलिल्लाह जेसि ताईं तव्हांजी पोड़प नथी अचे या पोड़प अची वई, उन टाइम ताईं तव्हां रूटीन सां 3 रोज़ा रखंदा ईंदव। डिसिप्लिन हिन टाइम बणाइणो आहे न, डिसिप्लिन उन टाइम थोरी बणाइणो जंहिं टाइम अची ॾाढी थी वई, ऐं जंहिं टाइम इंतिहाई गर्मियुनि में रमज़ान अची वियो पोइ त जिस्म बि साथ न ॾींदो। डिसिप्लिन हिन टाइम बणाइणो आहे। त जवानी आहे, जवानी में तव्हां रोज़नि जी रूटीन बनाईंदव, 3 रोज़ा रखंदव, इनशाला जेतिरी पोइ उमिरि आहे तव्हां ईअं ई जेको रोज़ा रखंदा ईंदव।